हिननि त ज़ुल्म जी हद कई आहे। काठो 400 रुपया मण कमंदो 130 रुपया लांती। यो सरदारी जो डोह कोने डोह तहां जो मुरोता इलेक्शन में आले में चले चले पीछा तभी कोड़ा लोड आने तो खबर पवे असा मुल्ला तो तहां के वणो ही न था बीहूंदा इलेक्शन में तो वोट न था दो बीहूं चढ़ूंदा बस में तो जाए न वन्य बाजार में तो सीटियूं बीहूंदा मस्जिद में तो पधार न था दो रखे तो को न्यारी छोकरो तो को छोरी न तोड़ी। अरे तहां जे गोठ जो हाफिज तुझे चाचे जो पुट का छोकरी दियो कोन दी दादे मुल्लो आ न खदरो तो कोने बाड़ीअ जे करे एॾो ख़राब आहे।